हिन दौर में हर बाज़मीर माण्हू नेकी जा कम कंदो रहंदो आहे, भलाई जा कम कंदो रहंदो आहे, पंहिंजी ज़िंदगी जा ॿियनि जा फ़र्ज़ बि निभाईंदो रहंदो आहे। सिर्फ़ु उनखे इहा सुध न हूंदी आहे त जेको हुन कमु कयो उन मां उन शख़्स खे लाभ वक़्त सां मिलियो या न, पर उनखे इहा ख़बर न हूंदी आहे त उहो ई कमु जे हू वक़्त ते करे त साम्हूं वारे खे उन मां सुठो लाभ मिलंदो ऐं पंहिंजी ज़िंदगी जा कुझु पल सुठा गुज़ारे सघंदो। हिन ॻाल्हि करण जो मक़सदु इहो आहे त हिन वक़्तु हींअर शोबान जो महीनो हली रहियो आहे, मथियों महीनो रमज़ान मुबारक जो आहे। असां मुस्लिम्स फितरो लाज़मी अदा कंदा आहियूं ऐं जेके साहिब हैसियत आहिनि उहे ज़कात अदा कंदा आहिनि। तव्हां उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि त तव्हां फितरो त अदा कंदा ऐं ज़कात बि ॾींदा। अगरि तव्हां पंहिंजो फितरो ऐं ज़कात जंहिंखे बि था ॾियो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उनखे वक़्त सां ॾियो ताकी हू पंहिंजे ॿारनि लाइ, पंहिंजे बचण लाइ, पंहिंजे घर वारनि लाइ ख़ुशियुनि जा कुझु पल गुज़ारे सघे। मुंहिंजी ॻाल्हि तव्हांखे पसंदि आई हुजे, मुंहिंजी सोच तव्हांखे पसंदि आई हुजे त हिन वीडियो खे लाइक करियो ऐं पंहिंजो कमेंट ॾियो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हां सभिनी खे पंहिंजे नेक कमनि जो अजर ज़रूरु ॾींदो।